साईं हीअ उहा नियाणी जिंद जेके मुला अब्दुल सलाम अवैशी सुमरो खणी हुआ हे ॾिसो हुननि जा घर आहिनि बाबा हेॾे हथु हथु हे घर वीचारा सभु वीचारा लॾे विया आहिनि हे 8-10 घर आहिनि हे सभु लॾे विया आहिनि हितां हे घर ख़ाली पिया आहिनि ग़रीबनि जा ऐं हे हारी आहिनि ज़मींदारनि जा MP वारनि जा हे सभु घर ख़ाली पिया हितां ॾिसो हेॾे अचो बाबा हेॾे हलो हे घर ॾिसो बाबा हेॾे हेॾे आहे हो घर ॾिसो सभु मिसकिन लॾे विया आहिनि नियाणी जंहिंजी खजी वियो उहो वैशी सुमरो खणी वियो अब्दुल सलाम मुला हे अॻियां वरी बनियूं आहिनि हे ॾिसो हेॾा बनियूं हे MP वारनि जूं बनियूं आहिनि हे साम्हूं अॻियां बाबा हेॾे हे बनियूं जेको आहिनि हे MP वारनि जूं आहे हाणे MP वारनि जा हारी आहिनि MP वारनि जा हारी आहिनि अबा केरु आहे घर में अबा ओ मुंहिंजा बाबा केरु आहे वीचारा सभु वियल आहे सभु वियल आहे हे MP वारनि जा घर आहिनि अब्दुल करीम वारनि जी बनियूं आहिनि हे बदन जा घर आहिनि ग़रीबनि जा हे MP वारनि बनियूं आहिनि उन्हनि जा हे हारी आहिनि हिते ही मदरसो आहे नंढिड़ो हिते इहो पढ़ाईंदो वैशी मुला अब्दुल सलाम सुमरो जंहिंखे MP अब्दुल करीम जो भाउ अब्दुल गफ़ार रखियो वियो ख़ुदा जा बाना हे वीचारा माण्हू ग़रीब अवां जे सहारे वेठा आहिनि हेॾो हुन जा ज़ुल्म थियो आहे हुन को मदद कोन कयो के 4 ॾींहं जो को मदद कोन कई को ग़रीब न चढ़ण जो कोन आहे हेॾो ज़ुल्म यार हे सभु ज़मीन उतां खां 1000 एकड़ ज़मीन हिननि जी हाजी अब्दुल ख़ालिक जे पुटनि जी MP ख़ुरम करीम वारनि जी हेॾो ज़ुल्म मिसकिन थियो हितां नियाणी खजी आहे पर केरु हिन जे मदद न आयो ख़ुदा जो कहर न कंदो असांजो ॻोठ उहो पर असांजो ॻोठ वेठा आहिनि हिते बि ग़रीब वेठा आहिनि कोली ॿोली मेघार वेठा आहिनि यार पालियल हक़ कोन्हे छा न बि साईं पालियल छा पारत कई हिते हेॾो ज़ुल्म थी वियो वीचारी नियाणी खजी बि असीं बदनाम पिया चूंडा ऐं मोली साधू खे बि चवंदसि त तुंहिंजो पुट जे घर में हिननि जी भेण आहे उनखे सॼी ख़बर आहे काजी कलीमुला खे सॼी ख़बर आहे ऐं उनखे पंहिंजे पुट खे चो त उनखे कंहिं तरीक़े सां लोफर खे झलाए पुलिस जे हथां हिन असांजे ॻोठ तां हिन मदरसनि तां हे मोलियुनि तां बदनामी लाइ या न त ज़लील थींदा तबाह तूं ई थी विया नशे में बुराइयुनि में बेआईनि में पर हाणे त बदनाम थींदासीं ख़ुदा को हिदायत ॾे हिननि खे छा कजे